नाज़रीन, कशमोर में अहम खबर है जेका असां शेयर कयूं पिया। ज़िले कशमोर कंदकोड़ में अगवा इंडस्ट्रीज़ जो आज़ार ख़त्म न थी सघियो। ताज़े वाक़े में हथियारबंदन जी इंडस हाईवे ते का अंदाज़ फायरिंग बाद 3 ॼणनि जे मुबैना अगवा थियण जा इतला आहिनि। मक़ामी ज़रनि मूजिबि अगवा थियण में हिकु ट्रक ड्राइवर ऐं 2 होटल मुलाज़िम शामिल आहिनि। नाज़रीन, कशमोर में ब्रेकिंग न्यूज़ है जेका असां शेयर कयूं पिया। ज़िले कशमोर कंदकोड़ में अगवा इंडस्ट्री जो आज़ार ख़त्म न थी सघियो। ताज़े वाक़े में हथियारबंदन जी इंडस हाईवे ते का अंदाज़ फायरिंग बाद 3 ॼणनि जे मुबैना अगवा थियण जा इतला आहिनि। मक़ामी ज़रनि मूजिबि अगवा थियण में हिकु ट्रक ड्राइवर ऐं 2 होटल मुलाज़िम शामिल आहिनि।